जे पाक मोहम्मद करीम जी मिठी अम्मा आमना थी फरमाए जडे मुझो सहणो मुझो दिलबर नबी मुझो पाक मोहम्मद करीम मुझे बचन में ना आयो हो तो मक्के में कहत मक्के में डुकर मक्के जा वण पहाड़ जबल भी सुकी विया हा। अम्मा आमना फरमाए थी जड़ी रात मुझो दिलबर मोहम्मद अरबी नबियन जो नबी इमामुल अंबिया मुझे शिकम मुबारक में आयो मां सुबह जे टाइम ते मक्के जे पहाड़न ने निगाह कम तो सुकल पहाड़ भी सावा तो नजर अचन वण भी सावा तो नजर अचन वणन जगह गुजरा तो वण झुकी सलाम क्या करन जबल झुकी सलाम क्या करन ये आवाज पे मुझे कनन में अचे पुशरा लकिया आमीना तहां जी सुभान अल्लाह सफा डिमा लगे तो तहां जा सेल सड़ी है आमीना तोखे मुबारक होजे तोखे खुशखबरी होजे। अमड़ आमना थी फरमाए जबलन में तके वणन में तके पुछा थी शादी मुबारक ऐलान तो चे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना अगन पोयन जो सरदार मिठो मोहम्मद अरबी तुंजे शिकम में आयो आ इनी जे करे मां रब तोखे वडे शान ए मान वारो बनायो आ। सुभान अल्लाह में सफा सुस्ती है अज मां ता के सुभान अल्लाह जो रड़ियों बुधण तो चाहा तो त मरण खां पोइ या सुभान अल्लाह कम ही वाक्यो तो अचे एकड़ो बुजुर्ग अल्लाह जो वली ये कब्रिस्तान में पे वनी त कब्रिस्तान में गुजरो तकड़ी कब्र में कुरान जो आवाज पे अचे कब्र में कुरान जो आवाज पे अचे सल्ला सी करे करे पंजन पानन के ये मंजर दिखारींदो आ ये कब्र जे मथो भी करे कब्र वारे का पूछा तू करे ओ कब्र वारा केतरो अरसो तोखे कब्र में थियो आ जे मुके 1000 साल गुजरी विया हिन कई घणा खत्म पड़या थी कि अंदाजो ही नाही करोड़े अरबे खरबे खत्म पड़या थम पर ओ जी अरा टके जो फायदो नाही तू खुश नसीब आ तू मुके एकड़ी सुभान अल्लाह जो सवाब दे मां करोड़े अरबे खरबे खत्म जेके पड़या थम तुझे नाले थो कया इता मालूम छो मरण खां पो केतरू भी नेकियूं कंदे यार कम नहीं दई हाणे कंदे ये तुझे फायदे वारी अञा भी चवन सुभान अल्लाह अञा भी तहां जा चप नथा चोरन पो मां छा कया दिल्ली दुआ करण आयो आ अल्लाह उन हबीब किबरिया रहमत दो आलम सा सच्ची मोहब्बत नसीब करे जे नबी आमिना जे लाल बिठे मोहम्मद करीम के पत्थरन भी सुना तो आ चवन सुभान अल्लाह। अमड़ आमना फरमाए जने मुझो सोनो नबी मुझो दिलबर नबी मुझे पेट में ना आयो हो मां बकरन के चारण वींदी पत्थरली जमीन हो जे करे जने मां आमना के पेरन में पत्थर लगंदा हा शाला पेजी विंदा हा रत वहण शुरू थी विंदी ही अले केतरा दी त जख्म में फट छुटाईंदी हम पर जने मुझो सोनो नबी मुझो दिलबर नबी मुझो पाक मोहम्मद करीम मुझे बचन में आयो मां आमना फरमाए थी बकरन के कुटे कुटे अग्या क्या त बकरियों भी अग्यो न पियो हलन पत्थरली जमीन मोम खां वधिक नरम मो बकरियों भजाए भजाए मुखे थकाई दियो पर हुजूर जी बरकत जे करे बकरियों भी अग्यो न पियो हलन हेठ बैठे इशारो थियो आमना अज खां वठी बकरियों तुझे अग्यो न हलंदे छो त सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना अगन पोयन जो सरदार मिठो मोहम्मद अरबी तुझे पेट में हुजे हेठ किए तोखे निवाया हेठ किए तोखे झुकाया कुर्बान वञा आमिना हाने कुर्बान वञा खूह ते पहुतिया हुआ डोल रसा खणदी हुई पर हबीब किबरिया जे करे रसे डोल खणण जी जरूरत नाहे पानी के इशारो करण तुझो कम तुझे कदमन में पानी पुजाण मां अल्लाह जो कम सोहणो नबी आहे दिलबर नबी आ जेको 1.25 लाख नबियन जो ताज आ सोहणे हुसैन जो नानो आ चओ न सुभान अल्लाह। हे वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम जो बंदी थई हे चैन यारन के भी मनी दिया त पंजतन के भी मनी दिया चओ न सुभान अल्लाह। असा अबू बकर साईं जा भी गुलाम त सोहणे उमर जा भी नौकर त सोहणे उस्मान जा भी मुरीद सोहणो अली त असा जी दिलन जी धड़कन आ चओ न सुभान अल्लाह। जो अली अली आ शेर जली जो हक जो वली असा मुसलमानन जो अली इमाम आ जेको अली के न मने जो वडो बेईमान आ या अली जला सजन फरमाए अली फरमाए जी मोजा सोना फरमाए अली तू अल्लाह जो शेर आ के नबी सही असदुल्लाह जो लक़ब दिनो असा उन अली जा किए न मुरीद थू जंजा बच्चा कुरान जा हाफिज कारी बने चओ न सुभान अल्लाह। मानू असा को कावड़िया बैठा है ए देवबंदी है ए वहाबी है अली के न मनीदा है मां अल्लाह जे कुरान जो चवा तो अली के न मनियो हा तो दाढ़ी न रखो हा पटको न
जुबानी अली अली के नारे हण वारन जा सीना कुरान को खाली, जुबान कुरान का महरूम, दिल्ली अली असा प्यार करण वारन के सीनन में तोखे कुरान गूंजते नजर ईंदो। छो त अली पाण भी कुरान जो हाफिज हो, त आलिम हो, त घरवारी भी हाफिज यानी आलिम यानी त बच्चा भी कुरान जा हाफिज आलिम बणिया। चो सुभान अल्लाह। कावड़े वेठो आ हकीकी अली जे परवानन के सुञाण जी कोशिश कर। अच असांजे मदरसन में 7 सालन जा ॿार मां तोखे कुरान जा हाफिज ऐं कारी। मां हेडे नवाब शाह जे पासे दे वियम, उते बोजदार बिरादरी जा हा, उते दस्तार जो जलसो हो। मां रात जो देर सां उते पहुतम। अल्लाह साईं जे कुरान जगो वेठो आ। मुखे उन्हनि चयो साईं दस्तार बंदी तमाम तव्हां हिक को टाइम टपी वियो आ, सर्दी जी मौसमात दस्तार थी वई आ, पर न्याणी जी दस्तार रहियल आ, उन जे मथे ते तव्हां के रो रखंदो। मां जॾहिं उन न्याणियुनि खां पुछा कयम ए हाफ़िज़ाणियूं आहिनि, ॾिसां पियो कतार में वेठी हूं पर सफ़ा नंढियूं। मुके चोसी भली इम्तिहान वठो। वो नंढड़े में नंढड़ी छोकरी उनके सॾ करे चयोमांस अम्मा जाथो दिल घुरई त कुरान पढ़। मुके जैसे इम्तिहान तव्हां था वठो, वरी मां कीअं पढ़ां, जाथो दिल घुरे ॿुधो त मां ॿुधायां। एक कावड़िया वेठा आहिनि, देवबंदियुनि मुल्क विञायो आहे। हे देवबंदियुनि आलमनि जी मेहनत, जमियत जे जवाननि जी मेहनत आहे। नंढड़ी शुरू थी हुई अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ई पढ़ंदी वई मांखे चयसि अञा ॾिसो त काथों पढ़ां। मां चयो अदी मुज़म्मिल ॿुधाए। शुरू थी वई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अविन कुस्मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला। जेके भी स्टेज ते वेठा हा सभनी जी अखिन मां पानी पे हले। मां पाण रोआ पियो। मां इएं पे समझा जो मिस्र मां कारी अब्दुल बासित कबर मो निकरी ए देवबंदियुनि जी मेहनत आ। ए कावड़िया वेठा देवबंदियुनि मुल्क विञायो आ। देवबंदियुनि त तोखे बच्चा कुरान जा हाफिज ऐं कारी करे ॾिना आहिनि। होॾे वञो कंबर जे शहर में साईं मोहम्मद आलिम साहब जो फर्जंद वेठो आ। दुनिया पाण छॾे वियो पर लखे कुरान जा हाफिज ऐं कारी छॾे पाण मरी वियो, कबर में पुगो। अॼु उहे कुरान था पढ़नि जा शागिर्द, बच्चा कुरान था पढ़नि। मां यकीनन चवां थो ॾींहुं क़यामत ते इन जो खातो खुलियो पियो आहे, सवाब मिलनी। कोशिश कयो त बच्चन खे कुरान पढ़ायो, बच्चन के दीन पढ़ायो, मुहम्मदी फरमान पढ़ायो। खुदा जो कसम है कुरान वाली डिग्री या अथव मरण खां पोइ भी कम ईंदव। ए दुनिया वाली डिग्री मरण खां पोइ जे धूड़ पई पाईंदी, पर कुरान वाली डिग्री कबर में भी हलंदी त क़यामत में भी हलंदी। अब इहा डिग्री हुजे या न हुजे, वॾा वॾा असां ऑफिसर ॾिठा आहिनि, खुदा जो कसम आहे कुरान पढ़ियल न। सखर में हाई कोर्ट जो रजिस्ट्रार हो, मुझो दोस्त हो, मुझे अगे रोए पे। मुखे जैसे बाबे जुल्म कयो आ। मुखे अंग्रेजी एतरी पढ़ाई जो मां अंग्रेजी फुल ॻाल्हाईंदो हा, पर कुरान न पढ़ियो। सवदा बच्चन के कुरान पढ़ायो है। आरजी जिंदगी थव, अबदी जिंदगी जी तैयारी कर। मदीने वाले साईं वारो दीन पढ़ाए। चो बच्चन के हाफिज भी कंदासे त आलिम भी कंदासे। चो इंशाअल्लाह ये उलमा जी मेहनत आ, ये देवबंदियुनि जी मेहनत आ। खुदा जो कसम आ अॼु रब जी रहमत थी वसे। सुबह खां वठी ट्रेन को टाइम चढ़ी वियो आ, पर अञा भी कुरान जी महफिल है। मुवहिद आलिम आया है। चओ न सुभान अल्लाह। साईं मोहम्मद सिद्दीक अल्लाह जी मेहरबानी सां मुवहिद जमा जी अगवानी करे रहियो आ। चओ न सुभान अल्लाह। मां छो न चवां दिल भर देवबंद आलिम अॼु कुरान ॿुधाइणो आया थई। सुभान अल्लाह। ढरिया पघर मुंहिंजा था निकिरनि, सुभान अल्लाह तव्हां नथा चओ। ठीकु आहे मां निभाए। दिल भर देवबंद आलिम अॼु कुरान ॿुधाइणो आया थई। कोने मज़ो दिल भर देवबंद आलिम अॼु कुरान ॿुधाइणो आया थई। शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई।